अल्लाह ताला जी बेफरमानी करण, गुनाह जा कम करण इंसान जे लाइ वॾे में वॾो वबाल आहिनि। इंसान जे लाइ बर्बादी जो सबबु उन जा आमाल ऐं उन जा गुनाह आहिनि। इंसान जी भलाई नेक अमलनि में आहे। जेकॾहिं बुरा अमल करे, गुनाह जा कम करे तो उन जी ज़िंदगी अल्लाह ताला सख़्त अज़ाबनि वारी बणाईंदो, मईशत खे तंग करे छॾींदो। उन सां गॾोगॾु दिलि में अल्लाह बेचैनी पैदा कंदो। गुनाहनि जे करे इंसान जे दिलि में ख़ौफ़ पैदा थींदो आहे। गुनाहनि जे करे मुसीबतूं ईंदियूं आहिनि। गुनाहनि करण जे करे आफ़तूं पैदा थींदियूं आहिनि। गुनाहनि करण जे करे इंसान जी ज़िंदगी मां, मईशत मां, रिज़्क़ मां बरकतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। गुनाहनि जे करे इंसान जी दिलि सख़्त थी वेंदी आहे। गुनाह इंसान जे लाइ बर्बादी जो सबबु आहिनि। जेके बि गुनाह आहिनि, को नंढो आहे या वॾो आहे, सग़ीर आहे या कबीर आहे। माण्हू ज़ाहिर जो गुनाह करे या ॿुझे नमूने सां माण्हुनि खां लिकी गुनाह करे, उनजी ज़िंदगी ते उन्हनि गुनाहनि जो तमामु घणो असरु थींदो आहे, सख़्तु असरु थींदो आहे। इंसान जे लाइ गुनाह गंदगी, गुनाह हिकिड़ो ज़हर आहे। जीअं ज़हर इंसान पीअंदो आहे त मरी वेंदो आहे। इन जे करे गुनाह करण वारो माण्हू हलाकत में ऐं बर्बादी में पइजी वेंदो आहे। वॾे में वॾी बदनसीबी आहे जो गुनाह करण वारो माण्हू अल्लाह जो नापसंद तरीन बानो पढ़ी वेंदो आहे। जेको अल्लाह खे न वणे, अल्लाह जो पसंदि कयल न हुजे, सो त बर्बाद आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला जो फरमाए, वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़ारिन असीम। ऐं अल्लाह हर बेशुक्र बदकार इंसान खे, गुनाह करण वारे माण्हू खे पसंदि न फरमाईंदो आहे। ॿी जॻह ते क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, वैलुन लिकुल्ल अफ़ाकिन असीम। हर कूड़े ऐं बदकार इंसान जे लाइ बर्बादी आहे। जेको गुनाह करे थो, कूड़ो बदकार इंसान, बेहयाई करण वारो, गुनाह करण वारो आहे, उन जे लाइ दुनिया आख़िरत में बर्बादी आहे। रब जो फरमाए, इन्नल्लाह ला युहिब्बु मन कान ख़व्वानन असीमा। ॿुधो, बेशक अल्लाह उनखे हरगिज़ पसंदि नथो करे जेको वॾो दगाबाज़ ऐं बदकार यानी गुनाह करण वारो आहे। गुनाह करे थो, अल्लाह खे इहो बानो हरगिज़ पसंदि न आहे। यानी मज़मून मुख़ालिफ़ इहो आहे, अल्लाह खे उहो बानो वणंदो आहे, रब खे उहो बानो पसंदि आहे जेको बानो नेक अमल करण वारो, भलाई करण वारो ऐं चङाई करण वारो आहे। दोस्तो, गुनाह इंसान खे अल्लाह जी रहमत खां परे करे छॾींदा आहिनि ऐं गुनाह इंसान खे जहन्नम जे क़रीब करे छॾींदा आहिनि। गुनाह इंसान जे लाइ महरूमी जो सबबु बणिबा आहिनि। गुनाहनि सबबु इंसान जी रोज़ी तंग थी वेंदी आहे, सीने में सोढ़ थींदी आहे, जिस्म में सुस्ती पैदा थींदी आहे। माण्हुनि जो गुनाहनि जे सबबु रिज़्क़ खां महरूमी अची वेंदी आहे। मुस्नद अहमद बिन हंबल में हज़रत इमाम अहमद हदीस मुबारक आंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो, इन्नल अब्द ला युहरमुर रिज़्क़ बिज़्ज़म्बि युसीबुहु। बानो उनजो रिज़्क़ लिखियल आहे, अल्लाह जे तरफ़ां रोज़ी लिखियल आहे, तय थियल आहे त हीअ रिज़्क़ उनखे मिलंदो। अल्लाह ताला तक़दीर में लिखी छॾींदो आहे। पर जॾहिं उहो बानो गुनाह जो कमु करे, तवजह हुजे तव्हां सभिनी जो, रिज़्क़ लिखियल आहे त हे हिनखे मिलंदो। हिनखे ममानी अॼु सुबुह जो फजर नमाज़ खां बाद में मिलंदी, शहरी में हे शइ खाईंदो, हे शइ मुंहिंजा इफ़्तारी में हीअ शइ खाईंदो, उहो लिखियल आहे। पर जॾहिं बानो गुनाह थो करे, उन लिखियल रिज़्क़ खां अल्लाह हुनखे महरूम करे छॾींदो। जेको रिज़्क़ लिखियल हुयो, जेको अल्लाह ताला हुनजे लाइ रिज़्क़ लिखियो हुयो, उहो रिज़्क़ हुनखे अल्लाह ताला हुनखां महरूम करे छॾींदो। ऐं मदीने वारे साईं फरमाए, बल्कि अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, वमन यारत अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दनका। जेको माण्हू अल्लाह जे ज़िक्र खां ऐराज़ करे, माना बेफ़रमान बणिजी वञे, अल्लाह जी याद न आहे, नमाज़ अल्लाह जी याद आहे, रोज़ो अल्लाह खे यादि करणु आहे, क़ुरान जी तिलावत अल्लाह खे यादि करणु आहे, इबादत करणु, बंदगी करणु, अल्लाह जी इताअत, इत्तिबा, मुस्तफ़ा करीम जी पैरवी, इहा अल्लाह जी यादि आहे। जेको इन रस्ते खे छॾे ॾे
فإن له معيشة ضنكا मां अल्लाह उनजी मईशत खे तंग करे छॾींदुसि उनजी मईशत खे माण्हू दाऊं था कनि साईं रिज़्क़ में बरकत न आहे साईं रोज़ी में तंगी अची वई आहे दुआ घुरो वज़ीफ़ो ॿुधायो रिज़्क़ में बरकत पवे रोज़ी रिज़्क़ में बरकत कीअं पवे जॾहिं अल्लाह क़ुर में फ़ैसिलो करे छॾियो आहे तव्हां गुनाह कंदव अल्लाह खे यादि न कंदव रब जो ज़िक्र न कंदव त मईशत तंग थींदी रिज़्क़ खां महरूमी नसीब थींदी तव्हां रड़ियूं दाऊं न कयो पोइ या त अल्लाह जी फर्मा बरदारी कयो या त रब जी ताबेदारी कयो रब जा ताबेदार बणिजी वञो अल्लाह तव्हांजे रिज़्क़ खे कुशादो फरमाए हज़रत सैयद इब्न अब्बास फरमाए साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व इन लिस्सय्यति सवादन फिल वजह गुनाहन जे करे इंसानन जा चेहरा कारा कया वेंदा आहिनि व ज़ुल्मतुन फिल क़ब्र वल क़ल्ब उन गुनाहन करण वारे माण्हू खे इहो अज़ाब कयो वेंदो जो उनजी क़ब्र अंधेरी बणाई वेंदी उनजी दिल कारी कई वेंदी व वहनन फिल बदने उनजे जिस्म में सुस्ती पैदा कई वेंदी व नक़्सन फिर रिज़्क़ उनजे रिज़्क़ खे घटायो वेंदो व बुग़्दतन फी क़ुलूबिल ख़ल्क़ ऐं माण्हुनि जी नज़र में उनजे लाइ नफ़रत पैदा थी वेंदी जिथे वेंदो भले उहिदे ते हुजे कुर्सी ते हुजे मनसब ते हुजे पंहिंजो पाण खे सिंगारे संवारे अचे शिकिल जो सुहिणो हुजे गुनाह थो करे ख़ुदि ब ख़ुदि माण्हुनि जे दिलनि में उन खां नफ़रत पैदा थी वेंदी कोन सां वेहण पसंदि न कंदो हा जेको बदकार आहे बदकार जी यारी पसंदि ईंदी जेके मस्जिदुनि में वेहण वारा साले बाना हूंदा इन बदकारनि सां गुनाहनि सां मोहबत करण वारे सां हरगिज़ वेहण पसंदि न कंदा आहिनि माण्हुनि जे दिलनि में ख़ुदि ब ख़ुदि उन्हनि जे लाइ नफ़रत पैदा थी वेंदी मुंहिंजा भाइरो गुनाह माण्हू जो मान विञाइनि था इज़त ख़तमु कनि था गुनाह दुनिया जी बर्बादियुनि ऐं परेशानियुनि जो सबबु बणजनि था ऐं अल्लाह जो क़ुर थो फरमाए हे त दुनिया जी ॻाल्हि हुई न क़ुर थो फरमाए वमन यअसिल्लाह व रसूलहु फइन लहू नार जहन्नम ख़ालिदीन फीहा अबदा जेको माण्हू गुनाह जा कम करे अल्लाह जी बेफ़रमानी करे रसूलुल्लाह जी बेफ़रमानी करे उनखे क़यामत जे ॾियारे हमेशा जे लाइ जहन्नम जी बाहि में छॾायो सदाईं जे लाइ पियो सड़ंदो सदाईं जे लाइ पियो जलंदो जहन्नम जी बाहि अल्लाह शल पनाह में रखे अल्लाह खां दुआ घुर त मुंहिंजा मौला मासियतुनि खां बचा हाफ़िज़ इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैहि जो फरमाए गुनाह न कयो छो त कमान सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर जीअं निमाज़ बुरायुनि खां बुछड़ायुनि खां रोकींदी आहे जेको निमाज़ पाबंदी सां पढ़े न ख़ुदि ब ख़ुदि उनजे दिलि में गुनाहनि खां नफ़रत पैदा थी वेंदी कीअं गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए कीअं गुनाहनि खां बचो क़ुर ई ॾस आहे अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैहि जो फरमाए क़ुर ई ॾस आहे जे चाहियो था तव्हांजे दिलि में गुनाहनि जी नफ़रत पैदा थिए गुनाहनि खां दूरी पैदा थिए बेहयाई बदकारी खां अल्लाह तव्हांखे निजात अता फरमाए निमाज़ पाबंदी सां पढ़ो कसरत सां निमाज़ पढ़ो अल्लाह तव्हांखे बेहयाइनि खां गुनाहनि खां परे करे छॾींदो पर जीअं इमाम इब्न जोज़ी तो फरमाए जे निमाज़ गुनाहनि खां रोके थी फ़कज़ालिकल फ़हशाउ तन्हा अनिस सलाति व साइरिल ख़ैरात ईअं गुनाह बि इंसान खे वरी निमाज़ खां परे कंदा ऐं इंसान खे नेकी जे कमनि खां रोकींदा आहिनि जेको गुनाह करे न उनजी नेकी जे कमनि में दिलि न लॻंदी मस्जिद में दिलि न लॻंदी हाणे हींअर दर्स पियो थो हले दर्स जे मोहबत पैदा न थींदी क़ुर हदीस ॿुधायो थो वञे उनखे क़ुर हदीस सां मोहबत पैदा न थींदी मस्जिद सां मोहबत न पैदा थींदी रोज़े रखण ते दिलि न चवंदी इहो त बाबा मां मुल्हनि जो कमु आहे जंहिंजो अटो खुटो हुजे सो वञी रोज़ो रखे गुनाह खां नेकी खां नफ़रत पैदा थींदी छो त उनजी दिलि ते गुनाहनि जो बार आहे क़ुर मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह ताला फरमायो आहे कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून ये जेके गुनाहनि जा कम कनि था न इन्हनि गुनाहनि जे करे उन्हनि जी दिलुनि ते ज़ंग चढ़ी वेंदा गुनाहनि जे करे दिलुनि ते ज़ंग चढ़ी वेंदा नेकी महसूस न थींदी आहे क़ुर जी तिलावत न वणंदी निमाज़ न वणंदी रोज़ो न वणंदो तरावी में दिलि न लॻंदी बीठो निमाज़ में हूंदो दुनिया जा फ़िक्रात हूंदा साईं मुंहिंजा दीन जी ॻाल्हि न वणंदी अल्लाह जो ज़िक्र न वणंदो तस्बीह हथ में खणंदो अल्लाह जे ज़िक्र जे लाइ थोरी देरि ज़िक्र करे वरी ॻाल्हि विसरी वेंदी त छा पिए कयमि ईअं ई दिलुनि ते ज़ंग चढ़ी विया त नेकी जी मोहबत ख़तमु थी वेंदी
मुझा दोस्तों, इन्नल अब्द लियहरुम रिज़्क़ बिज़्ज़म्बि युसीबु, मदीने वाले साईं फरमायो जेको रिज़्क़ पहुचणो आहे इंसान उन्हनि खां महरूम रहिजी वेंदो आहे। ऐं ॿी जॻह ते क़ुर मजीद में अल्लाह ताला थो फरमाए वमा असाबकुम मिन मुसीबतिन, तव्हांखे जेका मुसीबत पहुचे थी, तव्हांखे जेको बि ॾुख रसे थो, मुसीबत अचे थी, ज़िंदगी आहे, कॾहिं कर्ज़नि जी सूरत में, कॾहिं मर्ज़नि जी सूरत में, कॾहिं कारोबार जे नुक़सान जी सूरत में, कॾहिं औलाद जी सूरत में, कॾहिं वापार तिजारत में, साईं मुंहिंजा तंगी जी सूरत में, कॾहिं साईं मुंहिंजा बीमारी जी सूरत में जेका मुसीबत अचे थी, क़ुर थो फरमाए फबिमा कसबत अयदीकुम, इहो समूरो जो समूरो तव्हांजे हथनि जी कमाई आहे। इन में अल्लाह ताला तव्हांजे लाइ त भलाई लिखी हुई, चङाई लिखी हुई, पर तव्हां गुनाह जा कम कया, उन्हनि गुनाहनि जे करे, ख़ताउनि जे करे इहा मुसीबत तव्हां ते पहुती आहे। वयअफ़ू अन कसीर, हालांकि घणा गुनाह त अहिड़ा आहिनि जेके अल्लाह पंहिंजी रहमत जे सदके तव्हांखे बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। जेकॾहिं तव्हांजा पिरकार रब थो फरमाए, क़ुर अल्लाह ताला थो फरमाए घणा गुनाह अहिड़ा आहिनि जेकॾहिं उन्हनि जा असर ज़ाहिर थियनि, तव्हांजी ज़िंदगी बर्बाद थी वञे, तव्हांजी हयाती तबाही में पइजी वञे, तव्हां ज़िंदगी में सुख जो साह न खणी सघो, इहा अल्लाह जी महिरबानी आहे जो घणा गुनाह आहिनि अल्लाह लिकाए थो छॾे, तव्हांखे बख़्शे माफ़ फरमाए। इहा त रब जी महिरबानी आहे। शुक्र मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान, तुंहिंजा शुक्राना, तुंहिंजी रहमत, तुंहिंजी बरकत वसी आहे। अल्लाह जो फरमाए मुंहिंजी रहमत आहे, मुंहिंजी इनायत आहे जो घणा गुनाह मां अल्लाह तव्हांजा ईअं बख़्शे थो छॾियां जे उन्हनि गुनाहनि जो असर ज़ाहिर थी पवे त तव्हां कंहिंखे कंधु खणी मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहो। ॾिसो न, असां लिकी लिकी गुनाह था कयूं, मूंखे मुंहिंजे ऐबनि जी ख़बर आहे, तव्हांखे तव्हांजे ऐबनि जी ख़बर आहे। जे लिकल पोशीद गुनाह ज़ाहिर थी पवे, असां हिते यार में वेहण जे क़ाबिल हूंदासीं? अहिड़ा ऐब असांजे अंदरि आहिनि जेकॾहिं ज़ाहिर थी पवनि दोस्तनि जे साम्हूं, यारनि जे साम्हूं, असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहूं। मुंहिंजा दोस्तो, इन जे करे गुनाहनि खां पाण खे बचायो, तौबह ताइब थियो। गुनाहनि खां बचण जो पहिरियों ज़रियो आहे माण्हू ताइब थिए, ठीकु आहे न? तौबह ताइब थिए, ईअं ताइब थिए जो माण्हू चवे त वरी मां गुनाह जो कमु कोन कंदुसि। इंशाअल्लाह तौबा जे हवाले सां वरी कंहिं निमाज़ खां बाद में दर्स तव्हांखे ॾींदुसि। तौबा कयो, बरकातु नफ़िल निमाज़ पढ़ी, अवल बरकातु नफ़िल पढ़ो, बरकातु नफ़िल निमाज़ बराए तौबा, तौबा जी नियत सां इहा नफ़िल पढ़ो। हिकिड़ी रकात में अलहम्दु खां पोइ कुल या अय्युहल काफ़िरून, ॿी रकात में अलहम्दु खां पोइ कुल अल्लाह पढ़ो। उन खां बाद में पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ु कयो, मुंहिंजा मौला मूंखां हीअ ख़ता थी वई, हे ख़ता थी वियो, हे गुनाह थी वियो, मूंखे बख़्श फरमा, मूंखे माफ़ी अता फरमा। ताइब थियण वारो ईअं आहे, अताइब मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू, मदीने वाले साईं फरमायो जेको गुनाहनि खां तौबा ताइब थिए इहो ईअं आहे ॼण इन गुनाह जो कमु कयो ई कोन्हे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला शाल असांखे गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत अता फरमाए। अल्लाह असांखे ताइबीन ॿारनि में शुमार फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली।